अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आओ आहियां सायरा सुमरो ऐं हिन बुलेटिन में मूंसां गॾु साथ ईंदो मुबशर सोलंकी। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। परॾेही वज़ीर इसाक़ डार जो ईरानी हम मुनसिब सां टेलीफोनिक राब्तो। ॿिन्ही अॻुवाणनि पारां ईरान ऐं खिते जी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। इसाक़ डार पारां खिते में अमन ऐं इस्तिकाम लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ॿतरफ़ी मुशावरत जारी रखण ते इत्तिफ़ाक़। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त कंहिं बि क़ाइल नाहे कयो त ईरान ते हमलो न कयो वञे। मूं पाण खे पाण क़ाइल कयो त ईरान ते हमलो न करणु घुर्जे। ईरान 800 माण्हुनि खे फाही ॾियण जो मंसूबो मुलतवी कयो। फायूं मुलतवी करण जी ईरानी क़दम जी आजियां कयां थो। व्हाइट हाउस में तक़रीब खे ख़िताब कंदे ट्रम्प वधीक चयो आहे त असां ईरान जी एटमी सलाहियत ख़तम करे छॾी आहे। मूं पाक भारत जंग समेत 8 जंगियूं रोकरायूं आहिनि। करोड़े जानियूं बचायूं। पाकिस्तानी वज़ीर आज़म मुंहिंजे लाइ जेको कुझु चयो उहो मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे। क़ौमी असेंबली जे स्पीकर अयाज सादिक चयो आहे त पार्लियामेंट में फ़ौज ऐं अदलिया ख़िलाफ़ ॻाल्हाइण जी इजाज़त नाहे। मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे त कंहिं बि पाकिस्तान जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण न ॾियां। अपोज़िशन लीडर सही ॻाल्हाईंदो त उनखे फ्लोर मिलंदो। उनखे फ्लोर मिलंदो रहंदो। हाउस खे मुल्की मुफ़ाद में हलाइणो आहे। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे स्पीकर अयाज सादिक वधीक चयो आहे त हर मुल्क में माफ़िया हूंदी आहे, पाकिस्तान में बि आहे। मुल्की मईशत आहिस्ते आहिस्ते मुस्तक़िम थी रही आहे। नाणे जा ज़ख़ीरा वधनि पिया। अॼु दुनिया जे हर मुल्क सां पाकिस्तान जी दोस्ती आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त दहशतगर्द ॿीहर मुल्क खे कंहिं बि तरह नुक़सान पहुचाइण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि। मुल्क में दहशतगर्दी जा ख़तरा अञा बि मौजूदु आहिनि ऐं दहशतगर्दी खे शिकस्त ॾियण लाइ सभिनी इदारनि खे गॾिजी कमु करणो पवंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पंहिंजे अबाणे ॻोठ वाहड़ में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त नेशनल फाइनेंस कमीशन ठही चुकी आहे ऐं उन ते ॻाल्हियुनि जो अमल जारी आहे। मुख़्तलिफ़ सूबनि जूं पंहिंजूं तजवीज़ूं आहिनि। पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ आहे त सूबनि जो हिसो घटाइण बदिरां सभिनी सूबनि खे संदन जाइज़ हक़ ॾिना वञनि। FBI खे पंहिंजे वसूलनि ऐं बरामदात में इज़ाफ़ो करणु घुर्जे। जेको फ़ैसिलो सॼे मुल्क जे फ़ाइदे में हूंदो, पीपल्स पार्टी उन जी हिमायत कंदी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त ऐवान सदर सॼे पाकिस्तान जो आहे। उते हर सूबे जी ॻाल्हि थी सघे थी। बदकिस्मती सां पाकिस्तान में सियासत जो मयार हिक ॿिए मथां तनक़ीद करणु रहिजी वियो आहे। राणा सनाउल्लाह तनक़ीद न खेॾी त जवाबु हितां खां बि ईंदो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जील मेमन वधीक चयो आहे त सिंध सूबे जहिड़ी कारकर्दगी ॿिया सूबा बि ॾेखारनि। थरकोल मां पैदा थींदड़ बिजली सॼे मुल्क खे फराहम कई पई वञे। PP हमेशह सहाफ़ियुनि जे हक़नि लाइ कमु कयो आहे। जर्नलिस्ट प्रोटेक्शन बिल सभ खां पहिरियां सिंध हुकूमत मंज़ूर कयो। कराची में ॿारनि सां ज़्यादती जो जवाबदार साथी समेत गिरफ़्तार। SP ओभर दावा कई आहे त जवाबदार 100 खां वधीक ॿारनि सां ज़्यादती कई आहे। मुतासिर नींग जी निशानदी ते मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस वटि 5 सालनि दौरान 7 ॿारनि सां ज़्यादती जूं शिकायतूं रिपोर्ट थियूं। मुख़्तलिफ़ ज़िलनि जे केसनि में DNA हिक ई शख़्स सां मिली। SSP ओभर जो वधीक चवणु आहे त वाक़िअनि में 12 खां 13 सालनि जे ॿारनि खे ज़्यादती जो निशानो बणायो वियो। हिक केस में हिक ॿार सां 2 खां वधीक जवाबदारनि ज़्यादती कई। जवाबदार इमरान मंज़ूर कॉलोनी जो रहवासी ऐं पंचर जो कमु कंदो आहे। जवाबदार ॿारनि खे मोटर साइकिल जे लालच ॾेई ज़्यादती जो निशानो बणाईंदो हो। जवाबदारनि पुलिस आॾो दर्जनी ॿारनि सां ज़्यादती जो एतराफ़ कयो आहे। वॾे वज़ीर पारां ज़्यादती वाक़िअनि में मुलविस जवाबदार जी गिरफ़्तारी ते पुलिस खे शाहबाज़ जांच करे रोज़ाने जी बुनियाद ते केस जी अॻुवाराई रिपोर्ट ॾियण जो हुकुम। वॾे वज़ीर चयो आहे त ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ सिंध हुकूमत केतिरा ई क़दम खयां आहिनि। हिन वक़्त ताईं रुगो 7 ॿार साम्हूं आया आहिनि। पुलिस ॿियनि मुतासिर ॿारनि जी ॻोल्हा करे। मुराद अली शाह वधीक चयो आहे त पुलिस जवाबदार खे सज़ा ॾियण लाइ भरपूर क़दम खणे। शहर में कंहिं बि दरिंदे खे का बि जॻह नाहे। GA सिंध हलचल जे बानी साईं GM सैयद जी अॼु 122 सालगिरह मल्हाई पई वञे। सनमे सैयद जे फ़िक्र सां सलहाड़ियल पार्टियुनि जा 6 धारदार जलसा रिथियल। सनान कुरैशी, रियाज़ चाडियो, नियाज़ कालाणी, नवाज़ ज़हूर ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। SUP जे जलसे में तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जी क़यादत शरीक थींदी। समें कारकुन सन पहुची विया। मुख़्तलिफ़ हंधनि ते काफ़िरनि खे रोकण लाइ पुलिस जूं रुकावटूं ऐं गिरफ़्तारियूं।
मक़सूद और रिंद वहजो सूसकी ऐं मोटरसाइकिल में टक्कर ब ॿाहिरि फोत नवाबशाह शेदातपुर रोड ते ॻोठ बाजी रिंद भरिसां कोहिड़े सबब ख़ौफ़नाक रोड हादसो। फोतुनि में अब्दुल हकीम ऐं अब्दुल हफ़ीज़ रिंद शामिल। नीगर शान अली रिंद सख़्त ज़ख़्मी। ॿई भाइर सुबुह जे वक़्तु होटल खोलण पे आया त हादसे जो शिकार थिया। खैरपुर ज़िले में 150 इंसानी जानियूं गिड़काईंदड़ उजण कलेरी तकरार जो निबेरो अॼु थींदो। दराजा शरीफ में मीर आबिद जतोई ज़ुल्फ़कार कुमारियो जी सरपंची हेठि जरगो थींदो। सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम दुरनि खे पुलिस पहिरे हेठि दराजा शरीफ पहुचायो वेंदो। DSP जी सरबराही में 9 थाणनि जा एहतशोज़ ऐं वॾी नफ़री मुक़रर। 50 सालनि खां दुरनि में हलंदड़ तकरार अॻु बि केतिरा ई फ़ैसिला थी चुका। GS हलचल जे बहाने साईं GM सैयद जी 122वीं सालगिरह। सन में सैयद जी फ़िक्र सां सलहाड़ियल पार्टियुनि जा 6 दारदार जलसा। सनान कुरैशी, रियाज़ चांडियो, नियाज़ कलाणी ऐं नवाज़ खान ज़हूर जी अॻवानी में कारकुननि जी साईं GM सैयद जी मज़ार ते हाज़िरी। SUP जे जलसे में तहरीक तहफ़्फ़ुज़ हुसैन पाकिस्तान जी क़यादत जे बि शिरकत। सैयद ज़ैन शाह क़ौमी असम्बली में मुख़ालिफ़ दुर अॻवान महमूद खान अचकज़ई सां गॾु साईं GM सैयद जी सालगिरह जो केक काटियो। PTA अॻवान असद कैसर, गुलाम राजा नासिर, जूनियर GM सैयद ऐं ॿियनि अॻवाननि जी बि तक़रीब में शिरकत। साईं GM सैयद जी सालगिरह तक़रीब में शिरकत लाइ सनवींदड़ कारकुननि जे पुलिस पारां रस्ता रोक। केतिरा ई कारकुन गिरफ़्तार। सिंध जे हारी अॻवान शहीद फाज़ल राहू जी 39 वरसी राहूकी में जलसो। PP सिंध जो सदर निसार खोड़ो, MNA रसूल बख़्श चांडियो, इस्माइल राहू ऐं ॿिया शरीक PP अॻवाननि पारां शहीद फाज़ल राहू जी मज़ार ते हाज़िरी। गुल निछावर।